खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हिन बैत सां मां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कयां पियो ऐं हिन धरती खे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई समेत काफ़ी जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि उन्हनि जूं दुआऊं आहिनि जो ही धरती हिन टाइम ताईं ख़ुशहाल आहे, आबाद आहे। सो अॼु मां सोचो कि उन टॉपिक्स खे छेड़ियां, उन्हनि टॉपिक ते डिस्कस कयां जेके हिन धरती सां रिलेट कनि पिया, जिन्हनि खे उन्हनि टॉपिक्स खे जिन्हनि खे असां इग्नोर करे वेठा आहियूं, जिन्हनि ते असां ध्यानु कॾहिं बि न धरियो आहे। जॾहिं धरती जी ॻाल्हि हले पई त मूंखे यादि अचे पियो जॾहिं बचपन में असांखे यादि आहे कि जॾहिं बरसाति पवंदी हुई त मिटी जी ख़ुशबू जेका महक हूंदी उहा महसूसु कंदा हुआसीं। पर हाणे तव्हां इहो महसूसु कयो हूंदो कि जॾहिं बरसातूं पवनि पियूं त असांजे अराउंड उहा ख़ुशबू जेका आहे तव्हांखे न महसूसु थींदी। उहा अहिड़ी ख़ुशबू हूंदी, उहा अहिड़ी त ख़ुशबू हूंदी जो कॾहिं कॾहिं दिलि चवंदी कि उन मिटी खे उन जी मिटी जी लज़त खे असां जेको आहे ज़ुबान ते रखूं। ऐं उहो मां काफ़ी टाइम कयो बि। मूंखे वणंदी उहा मिटी, एतिरी अट्रैक्ट कंदी जो उन मिटी खे खाइण ते दिलि चवंदी। पर अॼुकल्ह अलाए छा थी वियो आहे जो असां वटि तव्हां केतिरियूं बि बरसातूं थी वञनि, केतिरा बि मतिलबु गजगोड़ हुजनि, पर तव्हांखे उहा नोट कयो आहे कि उहा ख़ुशबू तव्हांखे न पई मिले। त कॾहिं असां गौर कयो आहे त हुनजो कारण छा आहे? कॾहिं के उन मिटी जी अहमियत छा आहे? मिटी ज़िंदगी आहे ऐं असां पंहिंजी ज़िंदगी खे कहिड़े तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी मां ख़तमु करे छॾियो आहे। पंहिंजे जेको असांजो जीवन जो मक़सदु आहे मिटी, उनखे असां पाण खां केतिरो परे करे छॾियो आहे। मिटी मां चवंदो आहियां कि सोन आहे। उनजी अहमियत माण्हू ईअं वठे कि जेकॾहिं हिन टाइम उनखे अहमियत ईअं था ॾियनि त असांखे डेवलपमेंट्स करणियूं आहिनि, असांखे अॾावतूं करणियूं आहिनि, असांखे कंक्रीट जूं वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं महल ठाहिणा आहिनि ऐं असां इहो ई कयूं पिया। असां हमेशह सदियुनि खां फितरत जा दुश्मन रहिया आहियूं। इंसानु हमेशह खोज में रहियो आहे कि कहिड़े तरीक़े सां इंसानु पंहिंजे पाण खे मटीरियलिस्टिक करे छॾे ऐं हू फितरत खां परते थींदे थींदे ख़ासि करे अहिड़ा जेको आहे सो पंहिंजे तिजारत जे थ्रू, पंहिंजे अमालनि जे थ्रू असां फितरत खे जे एंटी रहिया आहियूं। ॿेला जिथे खोड़ सारा वण हूंदा हुआ, जंगल हूंदा हुआ, जानवर हूंदा हुआ, जीवत हूंदी हुई ऐं उहे ॿेला तव्हांखे अॼु नज़र नथा अचनि। इहो काफ़ी मां ड्रिघे अरसे जी ॻाल्हि कोन पियो कयां, हे काफ़ी सदियुनि जी ॻाल्हि कोन पियो कयां, पर हे 15-20 साल जी ॻाल्हि थो कयां जो असां इन्हनि वणनि खे कटींदे ॾिठो आहे, माण्हुनि खे वढींदे ॾिठो आहे। एतिरो मुआवज़ो बि न आहे। ईअं न आहे कि माण्हू वण वढी करे को करोड़पति थी थो वञे, लखपति थी थो वञे। वण ज़िंदगी ख़बर बि आहे कि वण असांखे ज़िंदगी ॾियनि पिया, असांखे साहु ॾियनि पिया, असांखे ऑक्सीजन ॾियनि पिया। ऐं फितरत इहा इंडिकेशन असांखे ॾींदी आहे, असांखे अहमियत ॿुधाईंदी ईंदी आहे कि ऑक्सीजन असांजे लाइ केतिरी इम्पोर्टेंट आहे। हे जेको असां साहु खणूं पिया खुली फिज़ा में, असांखे किथां मिले पियो? असांखे ख़बर आहे, पढ़ूं बि पिया, साइंस जा बि असां माहिर आहियूं, पर अमली तौर ते असां एतिरा त फितरत जा दुश्मन थी विया आहियूं जो हाणे असांखे हिकु क्लाइमेट चेंज जे थ्रू असांखे हिन जा नतीजा भुगतना पवनि पिया। हे जेके बरसातूं तव्हां ॾिसो पिया, पहिरें बरसातूं थींदियूं, पर हाणे जेको असां हिन टाइम डिस्कस कयूं पिया कि असांखे पंहिंजी मिटीअ जी हिफ़ाज़त करणु खपे, इहो असांखे 25-30 साल पहिरियां इहा एफर्ट वठणी हुई।
त जीअं असां पंहिंजी ज़िंदगी बचाए सघूं ऐं पंहिंजी जेका अचण वारी नसल आहे उन्हनि खे जेको आहे सो ख़ुशहाल ऐं सिहतमंद हिकिड़ो माहौल ॾेई सघूं। त पोइ असां ॾिठो असांखे वण कटींदे ॾिठासीं, असां ॿेला तबाह थींदे ॾिठासीं। ऐं अॼुकल्ह ॾिसो त एतिरो इंसानु बहस थी वियो आहे की हाणे हिकिड़ो ग्रेनाइट कारूंझर एतिरो क़ीमती जबल आहे, पर क़ीमती जबल मां फितरत सां इश्क करण वारो माण्हू आहियां, पर मां सम्झां थो हुनजी क़ीमत इहा आहे की उहो असांजो माॻ आहे, असांजो हुन सां कल्चर वाबस्ता आहे, असां जूं रिवायतूं हुन सां आहिनि, असांजी मज़हबी रवादारी हुन सां मुंसलिक आहे। पर कुझु माण्हू उनखे क़ीमती हिन सेंस में चवनि पिया की हुते ग्रेनाइट जो अहिड़ो पथर पियो आहे जिथे पाणी जो ड्रॉप किरे पियो त हुते टिकंदो न आहे, एतिरी त क़ीमती ग्रेनाइट आहे। हिकिड़ो नंढो मिसाल, इंसान जी नफ़्सियात बि हिकिड़ी अजीब आहे। हिकिड़ो बिल्कुलु नौजवान वेठो हुजे, मूं सां गॾु वेठो हुजे, ऐं कराची जहिड़े शहर में मां उन माण्हू खे हिकिड़ो ॾिठो, मां क़दीमी वण हुजे निम जो, क़दीमी वण मां ॾिसां पियो निम जो हुजे, छा त उनजी ब्यूटी हुजे, छा त उनजी ख़ूबसूरती हुजे, छा त उनजी छांव हुजे, मां ॾिसां पियो। ऐं असां डिस्कस कयूं पिया अहिड़ियुनि शयुनि ते। अच्छा, उहो छोकिरो जेको आहे उहो मुंहिंजो फैन हुजे, हुन सां गॾु कचहरी कयां पियो, फितरत ते कचहरी थिए पई, त मां उन वण जे बारे में हुन खां पुछियो। हुन वण जे बारे में जॾहिं मां हुन खां पुछियो, मां चयुमि यार, वण ॾिसे थो त हिन वण खे ॾिसी करे तोखे कहिड़ी फीलिंग्स अचनि पियूं, गौर सां ॿुधो त तोखे हिन वण खे ॾिसी करे कहिड़ियूं फीलिंग्स अचनि थियूं। त उनजो मूंखे जवाबु लाजवाब करे छॾी, ॾुख बि थिए पियो, मूंखे खिल बि ॾाढी आई। त उन मूंखे जवाबु ॾिनो, यार हिन वण जी जेका प्राइस आहे 30,000 त ज़रूरु हूंदी। सो इंसान जी सोच ते डिपेंड कंदो आहे। जेकॾहिं तव्हां हिकिड़ी शइ तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां हुन में कुदरत जा नज़ारा ॾिसो, पंहिंजी ज़िंदगी ॾिसो, पंहिंजो हयात ॾिसो, पंहिंजी जीवत पखियुनि जी हयात ॾिसो, उन जूं रौनकूं ॾिसो, त तव्हांखे कुदरत जा रंग नज़र ईंदा। पर जेकॾहिं तव्हां मटीरियलिस्टिक आहियो, तव्हां पैसे जा पुजारी आहियो, तव्हांजो मक़सदु ई ज़िंदगी में इहो आहे की सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पैसो हुजे, त पोइ तव्हां उन वण मां बि पंहिंजो इंट्रस्ट इन तरीक़े सां ॾिसंदो। मूंखे यादि आहे शिकारपुर जे कंहिं ज़िले में असां हिकिड़ो कंहिं कम्यूनिटी सां मिलियासीं। उतां जूं औरतूं एतिरियूं एम्पावर हुयूं, छो जो असांजी 2009-10 में जेको फ्लड आयो, उन खां पोइ काफ़ी ऑर्गनाइज़ेशन्स कमु करणु शुरू करे ॾिनो ऐं अवेयरनेस ते कमु कयो, ख़ासि करे उन्हनि औरतुनि ते जेके वीचारियूं घर मां ई न निकिरंदियूं आहिनि, जिन्हनि जो मतिलबु गुज़र सफ़र ईअं आहे की किचन में रहणो आहे, ॿार पालणा आहिनि ऐं बसि इहा ई ज़िंदगी उन्हनि जी आहे। पर उन्हनि समाज जी जेके तंज़ीमूं आयूं, उन्हनि वर्कआउट एतिरो कयो, विमन खे ख़ासि करे ॾाढो उन्हनि एम्पावर कयो। इहा मञब बि असांजी जेको आहे सो धरती असांजी आहे, धरती सां इश्क़ आहे, धरती सां मुहबत आहे, दावत असां वरी कंदा आहियूं, पर कॾहिं बि धरती जे लाइ सोचियो न आहे त हिन धरती जी मिटी जी छा अहमियत आहे, हिन धरती में जेके असांजा हेरिटेजिस आहिनि, असांजूं जेके सो क़दीमी जेको सो रिवायतूं आहिनि, उनजी छा अहमियत आहे, उन ते अलाए कॾहिं बि असां अमली तौर ते कमु न कयो। पर असां एतिरी ॼाण रखंदे बि न कयो। पर मां तव्हांखे हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ी मिसाल थो ॾियां त उतां जी हिकिड़ी औरत सां डिस्कस थी, ऐं मां थोरो कोशिशि कंदो आहियां जॾहिं अहिड़े टाइप जो माहौल हुजे त मां उते कुझु न कुझु पुछा ॻाछा करण जी कोशिशि कंदो आहियां की उते जा माण्हू कीअं आहिनि, उते जे माण्हुनि जी सोच कीअं आहे, छा फितरत सां केतिरा ॻंढियल आहिनि। त उते उन्हनि खां जॾहिं औरतुनि खां हाल अहिवाल पुछियुमि त
उन्हनि जे ॾिठमि त हिकिड़ो लिंक रोड अचे पियो जेको उन्हनि जे घरनि जे तरफ़ खां, उते तक़रीबन 80-80, 100 साल क़दीम वण हुजनि। त मां उन्हनि खे चयो यार वणनि जी छा त ख़ूबसूरत आहे, छा त वणनि जी ब्यूटी आहे, ऐं झुड़ाली अहिड़ी मौसम हुजे जेका अॼुकल्ह हले पई। मां चयुमि केतिरो रंगीन माहौल लॻो पियो आहे। त हुन हिकिड़ी औरत ॿुधायो त हिते बि कुझु काटू माण्हू फितरत जा दुश्मन पुॻा हुया इन्हनि वणनि जो क़तल करण लाइ। त पोइ उन्हनि चयो त हिकिड़ो ॿाहिरि खां आयल माण्हू आयो जंहिंखे कमिश्नर जी का सपोर्ट हुई। उन चयो त हे जेको आहे सो वण जी काट शुरू कयो, वण जी कटाई शुरू कयो। त पोइ उन्हनि औरतुनि खे जेके सादियूं हुयूं, सिंपल हुयूं, उन जो फितरत सां उन्हनि वणनि सां इश्क़ु ॿुधी मां हैरान थी वियुमि। जॾहिं उन्हनि चयो त हिकिड़ो वणु उन्हनि जॾहिं कटियो त असांखे ईअं लॻो की असांजो को बचो थो कुसिजे। ऐं त पोइ उन्हनि छा कयो, जॾहिं ॿिए वण जी कटाई जॾहिं टाइम आयो, उन्हनि पंहिंजा जेको आहे सो उन्हनि पंहिंजे पाण खे जेको आहे सो वणनि जे अॻियां करे छॾियो। पर उन्हनि चयो त जेकॾहिं तव्हांखे कटिणो आहे न, ज़िंदगियूं त असांजूं नसलूं त कटण जी कोशिशि कयो पिया, पर हाणे हिन जिस्म खे पहिरियां कटींदो, पोइ ई वण असांजो कटिबो असां ॾिसंदासीं। सो अहिड़ा माण्हू बि आहिनि। पर अहिड़ा माण्हू बि असां ॾिठासीं। हा, गडाप मां विज़िट कयो रिसेंटली, उते बि अबोझ माण्हू, सादा माण्हू आहिनि। उते जे माण्हुनि जी बदकिस्मती इहा आहे की तव्हां ॾिठो त केतिरी डेवलपमेंट थिए पई हुन साइड में, ऐं केतिरा महल बिल्डिंगूं जिथे अॼु वञनि पियूं। ऐं उते जे माण्हुनि में ॾिठमि त उन्हनि छा कंदा आहिनि। त हाणे कुझु माण्हू काफ़ी अहिड़ा आहिनि, काफ़ी मतिलबु सभिनी जी ॻाल्हि नथो कयां, छो जो असांजो नेचर सां इलाही तालुक़ु रहियो आहे असांजे माण्हुनि जो। पर कुझु माण्हुनि जी मैंटेलिटी ईअं आहे की उहे पंहिंजूं ज़मीनूं खपाईंदा था वञनि, मिटी जो सौदो कंदा था वञनि। ऐं उनजो रीज़न इहो पिया ॾियनि त गुरबत आहे। ऐं उहे खपाए करे उन्हनि जा घर जेके जिथे वण हूंदा हुआ, जिते ॿूटा हूंदा, जिते एग्रीकल्चर हूंदी हुई, उनखे ख़तमु करे उन्हनि जा इवन वॉशरूम जेके ॾिठा, वॉशरूम बि मतिलबु एतिरा कमरे जहिड़ा ठाराए छॾिया अथनि, कंहिंजो को जवाज़ ई न आहे। ऐं उनखे ऐं जेके अङण जिते वण हूंदा हुआ, उन ते कंक्रीट, उते सीमेंट जी सॼो उन्हनि ॼारो छॾे छॾियो सॼो। त मां उन्हनि खां इहो पुछा कयो त यार असांजो बेसिक त हीअ मिटी आहे, असांजो बेसिक त एग्रीकल्चर आहे, असां ॻंढियल फितरत सां रहिया आहियूं। तव्हांखे इन जी ख़बर न आहे त वण असांजे लाइ केतिरो इम्पोर्टेंट आहे। त छा थी पवंदो जेकॾहिं तव्हां इन जॻह ते थोरो 2-3 वणनि जो स्पेस तव्हां ॻंढियो। सो इहो असांजा आहिनि हाल। सो बहरहाल इन ॻाल्हि ते जेतिरो इन मौज़ू ते डिस्कस कंदासीं इहो खुटंदो कोन। सो दोस्तो हाणे टाइम थी वियो आहे हिकिड़ो कमर्शियल ब्रेक जो। कमर्शियल ब्रेक खां पोइ असां सां कुझु महिमान गॾु हूंदा ऐं असां कंदासीं महिमान सां कचहरूं। सो काॾे बि न वञिजो, असां सां गॾु रहिजो हिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक व्यूअर्स। मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान आसिफ़ सियाल तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर वेलकम कयां पियो। ऐं असां सां गॾु हिकिड़ा महिमान हिन स्टूडियो में मौजूदु आहिनि ऐं तमामु दिलचस्प कचहरी थींदी, कुझु हेल्थ ते थींदी ऐं कुझु असांजा समाजी जेके इशूज़ आहिनि उन्हनि ते कंदासीं ऐं पुछंदासीं हिन महिमाननि खां। सभ खां पहिरियों हलूं था तारो जी तरफ़। गॾु मौजूदु आहिनि राइट साइड ते मैडम ख़ालिदा सुमरो साहिबा, इहे कार्डियोलॉजिस्ट आहिनि। उनखां अलावा जेको आहे सो मैडम जो तारुफ़ मां ईअं कयां की सोशल एक्टिविस्ट बि तव्हां आहियो, ऑर्गेनाइजेशन में तव्हां कमु कयो आहे वुमन एम्पावरमेंट ते ख़ासि करे, ऐं तव्हां सां वज़ीद कचहरी कंदासीं। ऐं असां सां ॿी गॾु मैडम आहिनि रेहाना अज़ीज़, सोच औरत। आपने भी वुमेन एम्पावरमेंट पे आप काम कर रही हैं और कितना आपने काम किया है वो आपसे गुफ्तगू करके हम पूछेंगे। और हमारे जो लेडीज़ खास करके मॉर्निंग शो देखती हैं वो जानना चाहेंगी कि क्या हो रहा है हमारे लिए। ऐं असां सां गॾु लेफ्ट ते साईं जमशेद हुसैन साहब, ह्यूमन राइट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान जा चेयरमैन आहिनि। साईं तव्हांखे सभिनी महिमाननि खे हिन प्रोग्राम में वेलकम था कयूं। सभ खां पहिरियां
त मां शुरूआत कंदमि मैडम तव्हां खां। तव्हां हार्ट स्पेशलिस्ट आहियो ऐं सुबुह जो जॾहिं वक़्तु थींदो आहे त असां कुझु माण्हू जेको आहे सो सोचींदा आहिनि त निकिरूं रोज़गार जी तरफ़, पर रोज़गार बि तॾहिं ज़रूरी आहे जॾहिं सिहत हूंदी, जॾहिं दिलि तव्हांजी ख़ुशि हूंदी। ऐं हार्ट जे हिसाब सां त काफ़ी अॼुकल्ह मसइला तव्हां हलनि पिया हार्ट सां रिलेटेड। सो इहा अवेयरनेस माण्हुनि खे हुजणु खपे, छो जो जेको हार्ट जो जेको इशू आहे एतिरो त वधी वियो आहे, उहो त हाणे तव्हांखे नंबर्स में केतिरो परसेंट मतिलबु वधी वियो आहे तव्हांखे ख़बर हूंदी, तव्हांजी पंहिंजी रिसर्च हूंदी। त इनखे मैडम कीअं पिया ॾिसो पिया कि हार्ट जा मसइला जीअं ख़ासि करे कॉमन प्रॉब्लम आहे, कहिड़े तरीक़े सां इनखे डायग्नोज कयो वञे थो, करे सघंदा जेको आम माण्हू आहे जंहिंखे पेन थिए थो अक्सर चेस्ट में? एक्चुअली चूंकि मां औरतुनि जे मसाइल सां वधीक रिलेटेड आहियां, पर ॾिठो वञे त पहिरीं इहा बीमारी जेका आहे दिलि जी, उहा मर्दनि में वधीक कॉमन हुई। एटी परसेंट जेके औरतूं आहिनि जेकॾहिं हेल्दी लाइफ स्टाइल मतिलबु एडॉप्ट कंदियूं त जेको मोर्टेलिटी रेट वधंदो त 20 मिलियन औरतूं पर ईयर जेको आहे उन्हनि जी डेथ थी पई, हार्ट अटैक थी पई पूरी दुनिया में 20 मिलियन। पर जेकॾहिं हेल्दी लाइफ स्टाइल मतिलबु एडॉप्ट कयो वञे त इन में तव्हांजो 80% औरतूं जेके आहिनि से रिवाइव कंदियूं। हाणे अचूं था अर्बनाइजेशन, छाजे करे ॻोठनि में छो न आहे, शहरनि में छो आहे? उन करे शहरनि में हिकिड़ो त तव्हांखे ट्रांसपोर्टेशन आहे, हिकिड़ो तव्हांजो मतिलबु एरियाज़ कोन्हनि जिते तव्हां वञी ॿाहिरि वॉक करे सघो, ऐं कंबाइंड फैमिली सिस्टम न आहे। हिकिड़ी औरत घर में बि कमु करे थी, ॿाहिरि बि कमु करे थी, ॿार बि लुक आफ्टर करे सघे थी, उनखे एतिरो टाइम कोन्हे तो ॿाहिरि वञी वॉक करे। ऐं फ्लैट सिस्टम घणो करे कॉमन आहे त इन में घर जे अंदरि बि वॉक करण जा मौक़ा घटि था मिलनि पिया। इहे रिस्क फैक्टर्स आहिनि। ॿियो अॼुकल्ह जेका असांजी टेक्नोलॉजी आहे इन बि असांखे महदूद करे छॾियो आहे घर में। अच्छा, हे बि कॉज़ मतिलबु आहे हार्ट सां? छाकाणि तव्हां मोस्टली वेही इन ते जेको बि फारूक वक़्तु हूंदो इवन जेकॾहिं हिन वक़्तु असां ईअं वेठा आहियूं न, जेकॾहिं ईअं वेही ॻाल्हायूं आहे त शायदि असां 4 ई 5 ई जेके मोबाइल ते लॻा पिया हुजूं आहे हिते वेठा आहिनि ॿिया माण्हू, पर असांजी सॼी तवजो हिते आहे। सो इहो बि हिकिड़ो फिजिकल इनएक्टिविटी जो हिकिड़ो रीज़न आहे। नंबर 3 स्ट्रेस। बिल्कुलु स्ट्रेस ते बि अचूं पिया। सोच औरत ऑर्गेनाइजेशन है आपकी जिस पे आप काम करिए वुमेन एम्पावरमेंट पे, तो सोच औरत समझ के आपने इसका नाम रखा ऑर्गेनाइजेशन का। अच्छा क्वेश्चन आपने किया कि क्या सोचकर हमने इसका नाम रखा। बेसिकली इसके अंदर जो हमारा स्लोगन है वो ये है कि देखिए जहां को औरत की निगाह से, यानी कि दुनिया में मर्द और औरत दोनों को जीने का हक है, दोनों के हुकूक जो है वो अल्लाह ने अपनी तरीके से जो भी हैं वो रखे हैं। अब एक औरत जो है वो उस जहाँ को किस नज़रिए से देखती है, किस तरह से देखती है, वो क्या सोचती है, उसको किस तरह से जीना है, उसको किस तरह से अपनी लाइफ गुजारनी है। बेसिकली इसके अंदर हम काम कर रहे हैं बहुत सारी चीज़ों पे, जिसमें वुमेन एम्पावरमेंट भी आ जाती है, उनके बहुत सारे ऐसे हुकूक आ जाते हैं जिसमें जायदाद हो गया और भी बहुत सारे ऐसे मसले मसाइल जो उनके साथ लाइफ में हो जाते हैं जिस पे हम खड़े होते हैं, उनके हक़ के लिए बात करते हैं, क्योंकि हर औरत अपने हक़ की जंग खुद नहीं लड़ सकती। अभी जिस तरह से आपसे बात हो रही थी, अगर आपने कहा, मैंने बहुत सारी औरतों को खुद एम्पावर होते हुए देखा है। मैं अगर अपनी आपको एग्जांपल दूं, मेरा ताल्लुक खुद दीर से है और उस इलाके में, यानी कि उस वक्त जब हमारा वो था तो वहाँ पे कोई एजुकेशन का कॉन्सेप्ट नहीं था। उस फैमिली के अंदर, उस जगह पे रहते हुए आपका
MBA करना, फिर आपने MPhil करना और फिर PhD लेवल तक आना और इस तरह से इतना एजुकेशन अचीव करना, और फिर उसके बाद एक अंदर एक ख्वाहिश थी, क्योंकि जिन हालात को देखा था और जिस तरह के आसपास के लोगों को और औरतों को फेस करते हुए मसले मसाइल देखे थे, तो एक ख्वाहिश थी कि हमारे हक के लिए भी बहुत सारे ऐसे लोग हैं जो लड़े हैं। तो आज रेहाना अजीज़ यहाँ आकर आपके सामने बैठी है, जिन्होंने हमारे हक पे बात की है, बहुत हमारे पे मेहनत की है, तो हम यहाँ तक पहुँचे हैं। तो हमारा भी हक बनता है कि हम भी अब दूसरों के लिए बात करें, उनके हुकूक पे उनको बताएं कि भाई क्या उनको करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए। इसके अंदर हमने सिर्फ कराची के बैकवर्ड एरियाज़ में नहीं सर, हम हरीपुर, हज़ारा, थर, कोयटा, इन सारी सिटीज़ के अंदर हमने वुमेन एम्पावरमेंट पे काम किया है। और रिसेंटली कल हम लोग गए हुए थे बदीन, और वहाँ पे जाके एक अच्छा नया एक्सपेरिमेंट हमारा वहाँ पे ये हुआ कि हमें पता चला वहाँ जाके कि 80% जो है वो बच्चे वहाँ पे ऐसे हैं तो जो ना बोल सकते हैं ना सुन सकते हैं, यानी कि उनकी पूरी ज़िंदगी ना बोली और ना उन्होंने किसी चीज़ को सुना, इस तरह से गुजर के। उसमें भी अगर एक खातून की नज़र से उस चीज़ को देखा जाए, जिस तरह से मेरा काम वुमेन एम्पावरमेंट पे है, मैं खातून की नज़र से उसको देख रही हूँ कि एक माँ है, अगर उसका शौहर है वो बात नहीं कर सकता, वो बोल नहीं सकता, उसका बाप भी ऐसा था, उसका बेटा भी ऐसा है, उनका रोज़गार का मसला कितना घर के अंदर होता होगा। जाहिर सी बात है इस तरह के लोगों को जॉब का मिलना और फिर एजुकेशन के अंदर उनका एजुकेशन का हासिल करना कितना एक बहुत बड़ा मसला है। वहाँ पे कोई ऐसा स्कूल नहीं है जो उन बच्चों को प्रॉपर एजुकेशन दे सके, उनके लिए कोई ऐसी एजुकेशन सिस्टम हो। तो वो माँ कैसा फील करती होगी जिसका बच्चा भी ऐसा है, जिसका शौहर भी ऐसा है, जिसका बाप भी ऐसा है और वो खुद भी ऐसी है। तो किस तरह के हालात से, क्योंकि हम तो महंगाई का रोना रो रहे हैं, हमारे आज़ा शुक्र अल्हम्दुलिल्लाह जिन लोगों के काम कर रहे हैं वो तो फिर भी बहुत सारी एक्टिविटीज़ कर सकते हैं, काम कर सकते हैं, रोज़गार ढूंढ सकते हैं। उनको जितने मसाइल फेस करने पड़ रहे हैं, जब उन्होंने वो बताए तो हमें अपनी लाइफ बहुत अच्छी लगने लगती है कि हमारे पास तो अल्लाह का दिया हुआ बहुत कुछ है। वो उन लोगों के लिए कितने मसाइल हैं, बाकी आगे जो और फर्दर मसाइल हैं वो सर अभी आपसे डिस्कस करेंगे और बताएंगे। बिल्कुल सर, जमशेद साहब आप भी बिल्कुल आपसे भी हम गपशप करेंगे और काफ़ी आपने काम किया है इस ऑर्गेनाइजेशन में ह्यूमन राइट्स के लिए। तो अभी थोड़ा सा हमारा थोड़ा म्यूज़िक का टाइम है, हम कंटिन्यू करेंगे। मैं नहीं चाहता कि थोड़ी हमारी सीरियसनेस भी है और एक संजीदा गुफ्तगू भी चल रही है, तो उसके साथ हमारा म्यूज़िक भी होना चाहिए। और मैं समझता हूँ कोई भी बंदा किसी भी प्रोफेशन से वाबस्ता हो, और जब डेफिनेटली आप मैडम जो है पेशेंट्स देखती होंगी, आप जो है ये ट्रेजेडीज देखती होंगी लोगों की, तो जब बंदा थक जाता है तो उसको म्यूज़िक की ज़रूरत पड़ती है हील होने के लिए। सो बादल साहब तव्हां छा पिया ॿुधायो असांखे? सरकश साहब जो एक गज़ल है मुझे कंपोजिशन में है। ज़रूर। मुझो मजहब धार दुनिया जे दस्तूर खां उस्ताद अंदर सांढियो सूंह भरियो संसार जंहिंजो नालो प्यार तंहिंजी पूजा पई कबीर। तोलाए लुछण मां मूंखे एॾो त मज़ो आयो, तोलाए लुछण मां मूंखे एॾो त मज़ो आयो। ॼण राति जो आशिक़ ॾे महबूब हलियो आयो, तोलाए लुछण मां मूंखे एॾो त मज़ो आयो। दिल कीअं ठही वेई उन साण ख़बर नाहे, दिल कीअं ठही वेई
उन साण ख़बर ना है मां सारा दिल पर खे मन दर्द भगो आयो तोलाए लुछण मां मूंखे एॾो त मज़ो आयो ॼण राति जो आशिक़ ॾे महबूब हलियो आयो तोलाए लुछण मां मूंखे एॾो त मज़ो आयो ॾींहं ते लुड़क उघी मां सघंदो ई न आहियां उन ॾींहं ते लुड़क उघी मां सघंदो ई न आहियां ऐ यार जॾहिं तो बिन को ॾींहुं वॾो आयो तोलाए लुछण मां मूंखे एॾो त मज़ो आयो क़िस्मत से माण्हू जन लाइ कॾहिं सरकश ख़ुश क़िस्मत से माण्हू जन लाइ कॾहिं सरकश कावेल सुठी आई महबूब मिठो आयो तोलाए लुछण मां मूंखे एॾो त मज़ो आयो ॼण राति जो आशिक़ ॾे महबूब हलियो आयो तोलाए लुछण मां मूंखे एॾो त मज़ो आयो लाजवाब लाजवाब बादल भाई मज़ो अची वियो ॾाढो सुकून वारो बिल्कुलु माहौल क्रिएट करे छॾियो तव्हां सो व्यूअर्स टाइम थियो आहे हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो असां खोड़ सारी कचहरी कंदासीं असां जा जेके महिमान आयल आहिनि सो केॾा बि न वञिजो असां सां गॾु रहिजो हिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वरी मिलूं था थैंक यू मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार पिया कयूं सलाम सिंध जी हिन ख़ूबसूरत सुबुह जी ट्रांसमिशन में सो असां सां गॾु हिकिड़ो ॿियो गेस्ट बि अची विया आहिनि उहे उन्हनि खे असां वेलकम पिया कयूं जेम्स बलोच साहब आप बहुत अच्छे एक आर्टिस्ट हैं काफ़ी चैनल्स पे आपने काम किया है और अभी भी आप कर रहे हैं तो आपसे हम डिस्कस करेंगे आपके जो है एक्टिंग के हवाले से इससे पहले हम जो है जमशेद साहब की तरफ आएंगे जमशेद साहब माइक तव्हां खणी ॾिजो थोरो इनखां दे हाँ जमशेद साहब तव्हां ह्यूमन राइट्स ऑफ पाकिस्तान जा माना चेयरमैन बि आहियो तव्हां कमकार कयो पिया ॾिसूं पिया कि काफ़ी तंज़ीमूं कमु कनि पियूं
काफ़ी NGOs माना जेको आहे सो सरगर्म आहिनि ऐं आवाम जी फलाह लाइ कमु कनि पियूं, सुठी ॻाल्हि बि आहे। पर मूंखे ईअं बि महसूसु थींदो आहे कि जेके असांजा स्टेक होल्डर्स आहिनि, मतिलबु रियल माना जेके जंहिंखे करणु खपे मतिलबु रियासत, त उनजी बि आदत ख़राबु कान पई थिए। जेकॾहिं सभु NGOs ई कमु कनि त पोइ तव्हां नथा सम्झो तव्हां उन्हनि खे रिलीफ था ॾियो। तव्हां सवाल ज़बरदस्त कयो आहे। असां इहो चाहियूं था कि हुकूमत पंहिंजा कमु कनि, इदारा पंहिंजा कमु कनि, लेकिन अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे कि पाकिस्तान पूरो नॉन गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशन त पाकिस्तान में आहे कोन न। सैलाब ईंदो त NGOs, किथे का परेशानी ईंदी त NGOs, किथे छा शइ ईंदी त NGOs। आदत थी वई आहे। मां तव्हांखे ॿुधायां, जॾहिं सैलाब आयो त मूंखे हिकिड़े वॾे वज़ीर फ़ोन कयो, चयो असांजे ॻोठ में वञो, असांजे ॻोठ में का सरगर्मी कयो तव्हां, हुते हालात ॾाढा ख़राबु आहिनि। मां चयो साईं तव्हां त वज़ीर आहियो। चयो त मां वज़ीर आहियां लेकिन आहे कुझु कोन असां वटि। तव्हां रुॻो इहो ॿुधायो असांखे, मैडम वेठी आहे हिते हेल्थ में, कार्डिक स्पेशलिस्ट आहे। असांजे पूरे सिंध में जेकी इस्पतालनि जा हाल आहिनि उहे तव्हांजे साम्हूं आहिनि, हुन ते ॻाल्हि न। असां बुनियादी तौर पे रिलीफ जे कमनि जे बजाए इहो था चाहियूं कि हुकूमत पंहिंजा कमु करनि। इसलिए असां अवेयरनेस सेशन हार्ट जे हवाले सां त हुकूमत जो हिकिड़ो तमामु सुठो इनिशिएटिव उन्हनि तमामु हिकिड़ो एस्टेब्लिश कयो आहे ऐं उनजो सुठो हिकिड़ो आउटकम आयो बि आहे। हा बिल्कुलु आहे, पर अलाह करे इहो सस्टेनेबल हुजे। रियली इम्पॉर्टेंट, छो जो मां मतिलबु छाकाणि जो हिकिड़ी हद ताईं उनजो जेको डायरेक्टर आहे उहो फंडिंग वठी सघे थो गवर्नमेंट मां। हाणे नेक्स्ट जेके ईंदा उन खां पोइ उहे शायदि एतिरो फंडिंग वठी न सघनि। ऐं नेचुरली मतिलबु बीइंग ए सिंधी, मां इहो लफ़्ज़ इस्तेमालु कंदमि, उनखे ख़बर आहे इंटीरियर में जेके बि सैटेलाइट सेंटर्स ठहिया आहिनि उतां जी माण्हुनि जी ऐं कमु करण वारनि जी उनखे ख़बर आहे ऐं त उहो उनखे रन करे सघे थो। पर जेकॾहिं हितां जो को लोकल माण्हू आयो त शायदि उहे सैटेलाइट सेंटर्स उहे कमु न करे सघनि जीअं हाणे कनि था। सही मैडम, बिल्कुलु इन्हनि खे वधीक ख़बर हूंदी। हाणे हिते तव्हांखे ॿुधायां, असांजे पूरे सूबे में ख़ुशून सिंध में जेके सरकारी स्कूल आहिनि उहे तबाह आहिनि। तव्हांखे ख़बर हूंदी आहे ॻाल्हि। अच्छा, उन सरकारी स्कूलनि जे करे हेतिरी वॾी तबाही थी आहे जेके तव्हां सोचे नथा सघो। हिकिड़े बुनियादी तौर ते जेके प्राइवेट स्कूल आहिनि उहे हिकिड़ी माफ़िया आहिनि। ग़रीब माण्हू, तव्हां मूंखे ॿुधायो 150 रुपए किलो अटो आहे, 160 रुपए किलो खंडु आहे, किथां माण्हू पूरो कंदो? 600 रुपए किलो घी आहे, किथां माण्हू पूरो कंदो? तव्हांखे ॿुधायो हिकिड़ी माण्हू जी हिकिड़ी पघार जेकी आहे 20,000 22,000 रुपए में पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदो, खाईंदो, बिजली जा बिल ॾींदो, गैस जा बिल ॾींदो, किथां ॾींदो? कीअं हलंदो गुज़ारो? मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे हुकूमतनि खां कि तव्हां इंडस्ट्री लॻायो सिंध में। त असां हींअर वियासीं बदीन, मां तव्हांखे ॿुधायां हिकिड़े ॻोठ में 80% ॿार अहिड़ा आहिनि जेके ॿुधी कोन था सघनि, ॻाल्हाए कोन था सघनि। ऐं हिन खां वरी सितम ज़रीफ़ी इहा आहे कि उन्हनि जा शनाख़ती कार्ड कोन था ठहनि, कि माज़ूरनि जा शनाख़ती कार्ड ठहनि। अच्छा, उन्हनि जो त मतिलबु डिसेबल जो बि शनाख़ती कार्ड हूंदो आहे? हूंदो आहे, लेकिन नथा ठहनि न। हाणे हू सर्टिफिकेट था घुरनि हितां खां हुतां खां। हाणे असां सम्झूं इहो था कि हुकूमत पंहिंजी ज़िम्मेदारियूं नथियूं अदा करे। कानून साज़ी हुन ते नथी। अच्छा, कानून साज़ी थियल आहे हुते, लेकिन हाणे तव्हांखे खपे सर्टिफिकेट। मेन ॻाल्हि इम्प्लीमेंटेशन। हा न, ॻाल्हि इहा आहे कि हिकिड़ो माण्हू वेठो आहे हिकिड़े ॻोठ में। हाणे ॻोठ मां हुनखे शहर ताईं वञण लाइ घटि में घटि 2 कलाक खपनि। 2 कलाक लाइ हुन वटि घटि में घटि 1000 रुपए हुजे। हाणे वीचारो कमाए 1000 रुपए थो, खाए या वञे। हाणे हुन चक्कर में वेंदो त घटि में घटि 4 चक्कर हुन जा लॻंदा हुन शनाख़ती कार्ड जे लाइ। इहे इन तरीक़े सां थर में सूरत हाल अहिड़ी ख़राबु आहे कि 40% ॿार जेके आहिनि डिलीवरी जे वक़्तु मरी था वञनि। तव्हां हींअर हेल्थ जी ॻाल्हि था कयो न, हेल्थ में कार्डिक में हुकूमत वॾो कमु कयो आहे, हिन में का 2 ॻाल्हियूं कोन्हनि। लेकिन बाक़ी जेके हेल्थ जा इशूज़ आहिनि न, हुन ते कमु कोन्हे थियल। हुन ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे असां सभिनी खे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे कि असां मंशियात जो एतिरो वॾो गुटको मावो त बिल्कुलु सिंध जे अंदरि ईअं मुफ़्त थो फिरे कि माण्हू खे ख़बर नथी पए कि गुटके मावे जे करे रुॻो बदीन में हिकिड़ो ॻोठ आहे जंहिंमें 80% हेपेटाइटिस C जा मरीज़ आहिनि। ऐं उनजी बुनियादी वजह इहा आहे कि पैदा थियो ॿार गुटको खाइण थो शुरू। बिल्कुलु असां इन्हनि एरियाज़ में जॾहिं बिल्कुलु एंटर थियूं पिया त तव्हांखे काई अहिड़ी दीवार, काई अहिड़ो फुटपाथ तव्हांखे ख़ाली जेको आहे सो हुनजी पीक सां न मिलंदो। ऐं इहो वाक़ई ईअं लॻंदो आहे को बिल्कुलु एतिरी का रिवायत हलंदी थी अचे। मायूं भाई सभु मायूं बिल्कुलु हुन ॾंद ख़तमु लॻा पिया आहिनि। काई मतिलबु अवेयरनेस उन्हनि ताईं पुॼाई न वई आहे। अवेयरनेस। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे कि ह्यूमन राइट्स जा जेके इशूज़ आहिनि न पंहिंजे सिंध जे अंदरि उहे ॾाढा आहिनि। हेतिरा आहिनि जंहिंजी का मिसाल कोन्हे। ॻाल्हाइण वारो ॻाल्हाए थो लेकिन मसइलो हल नथो थिए।
असांजे हिते तालीमी इदारनि में ज़रूरत आहे कि असां तालीमी इदारनि में ह्यूमन राइट्स जी ॻाल्हियूं ॿारनि खे ॿुधायूं, उन्हनि खे सम्झायूं ऐं ख़ुशूसन हुकूमतनि जी इहा ज़िम्मेदारी आहे कि पाकिस्तान जे आइन ऐं कानून जे मुताबिक़ जेतिरा हक़ूक़ ह्यूमन राइट्स आहिनि उहे तव्हां उन्हनि खे ॾियो। अदालतुनि में माण्हू चकर खाई खाई मरी था वञनि, वीचारनि जो इंसाफ़ कोन थो थिए, को फौरी इंसाफ़ कोन्हे, चवंदा डिले जस्टिस डिनाए जस्टिस वारी ॻाल्हि आहे। हिते अदालतुनि जो इहो निज़ाम आहे, इन करे जेको आहे न सभी तबाही फैलिजी वई आहे, मंशियात जो वॾो हू हाल आहे ऐं जेके नौजवान आहिनि उन्हनि जे लाइ रोज़गार कोन्हे। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो हिकिड़ो माण्हू जेके असां नॉर्मली जेकी पुलिस जी नौकिरी बि हुई न उहा नॉर्मली मिली वेंदी मेरिट ते, हाणे उहा मेरिट ते नथी मिले। बिल्कुलु एजुकेशन न आहे, उन खां पोइ ज़ाहिर एजुकेशन खां तव्हांखे महरूम कयो वियो, पोइ एजुकेशन न हूंदी त रोज़गार न हूंदो, रोज़गार न हूंदो त बेरारबी जो जेको आहे सो उहो नहीं साईं, रुगो एजुकेशन जो इशू न आहे, रुगो एजुकेशन जो इशू न आहे। एजुकेशन सां गॾु जेके ज़िम्मेदारियूं आहिनि न, जेके असांजे मथां जेके इदारा आहिनि, जेके हुकूमतुनि जी ज़िम्मेदारियूं आहिनि, उहे ज़िम्मेदारियूं न अदा कंदा त इहे सभु परेशानियूं। बिल्कुलु असां वरी अचूं पिया जमशेद साहिबु तव्हां वटि। मैडम जीअं ॻाल्हि पिया कयूं, तव्हां बि वुमेन एम्पावरमेंट ते कमु कयो आहे, तव्हां बि हिकिड़ा सोशल एक्टिविस्ट बि रहिया आहियो, ठीकु आहे। ऐं मां पर्सनली तव्हांखां इहो पुछणु चाहींदुमि, जीअं गुटको तव्हां लियारी जी ॻाल्हि कई, लियारी जी औरतुनि जी ॻाल्हि कई, या असां एॾे हलिया वञूं इब्राहिम हैदरी साइड, ठीकु आहे, तव्हांखे हर ॿी जेका आहे सो उतां जी औरत जेका आहे सो गुटको खाईंदे नज़र ईंदी। ऐं इहा जेका आहे इन मतिलबु उन में ड्रग्स में शामिलु कजे उनखे, या मनशियात में अचे थी इहा शइ, जेको इहो हले थो वापराइजे थो। ऐं मां हिते कैंसर जा पेशेंट्स बि ॾिठा आहिनि काफ़ी, माउथ कैंसर त आहे, पर इहा जेका शइ दिलि ते केतिरो असरात विझे थी। अच्छा, इन सिलसिले में असां सिंध ग्रेजुएट एसोसिएशन वुमन ब्रांच जी तरफ़ां असां मुख़्तलिफ़ जेके पेरिफरल मतिलबु 6 ॻोठ आहिनि कराची में, उते असां कैंपूं कयूंसीं। उन में जेको तव्हां ॿुधायो था हाणे ॿई एरिया, इब्राहिम हैदरी ऐं लियारी, उन में वाक़ई मनशियात जो मतिलबु वापो वधीक हो। ऐं इन करे मरीज़नि खे न सिर्फ़ु जीअं तव्हां चओ था त कैंसर जो काफ़ी मतिलबु आहे, पर हाइपर टेंशन हो, ॾिसी हाइपर टेंशन ऐं कोलेस्ट्रॉल जो वधणु, डिसलिपिडीमिया, इहे ॿई शयूं मिली करे हार्ट अटैक वधाइनि थियूं। ऐं छोकी हर वक़्तु माण्हू नशे में हूंदो त उन जी एक्सरसाइज़ कैपेसिटी बि घटिजी थी वञे, वॉक बि नथो करे, सॼो ॾींहुं वेठो आहे, उन्हनि जो वज़न बि वधियलु आहे इब्राहिम हैदरी में ऐं लियारीअ में। जॾहिं की इन जे मुक़ाबले में जॾहिं असां इन जे टूल प्लाज़ा जे भरिसां हिकिड़ो मशहूरु ॻोठु आहे, उते असां वञी पंहिंजूं कैंपूं कयूंसीं, त उन एरिया में हा उते जेको आहे सो मुनशियात न हुई, बिल्कुलु न औरतुनि में न मर्दनि में, मुनशियात बिल्कुलु न हुई। ऐं उते कंपैरेटिवली डिज़ीज़ रेशो घटि हो हिन जे मुक़ाबले में। उनजो रीज़न इहो ई आहे न त मुनशियात ऐं इहो गुटको वग़ैरह कोन था खाइनि उते, अवेयरनेस आहे माण्हुनि में। ऐं उते थोरो जेको आहे सो हिकिड़ो त नेचर सां कनेक्टेड माण्हू आहिनि, पहाड़ आहिनि इन साइड, पहाड़ी एरिया आहे, ग्रीनरी बि आहे, पर हालांकि उते पढ़ाईअ जो लेवल ओतिरी आहे जेतिरी इब्राहिम हैदरीअ में आहे या लियारी में आहे। अञा लियारी वारा थोरा वधीक असांखां इन्हनि एरियाज़ खां वधीक अवेयर आहिनि, पर इन जे बारे में जेको कंसेप्ट जेको हो हिन जो मुनशियात जे बारे में, उन ॻोठ जो माण्हुनि जो ॾाढो सुठो, ऐं उन्हनि खे अवेयरनेस हुई त छा थो थी सघे। ऐं उन्हनि जो वज़न में बि एतिरी का वाधि मूंखे नज़र न आई, जीअं हिन ॿिन्ही एरियाज़ में, जीअं इब्राहिम हैदरी आहे या लियारीअ में आहे, तव्हां ॾिसंदव उन्हनि जूं औरतूं बल्कि आहिनि, वेट वधियल अथनि। सही। अच्छा, जेम्स बलोच साहब हमारे साथ मौजूद है। जेम्स बलोच साहब, आप बहुत अच्छे आर्टिस्ट हैं, कॉमेडी भी करते हैं आप, तो माइक सही माइक दीजो। हाँ हाँ, सबसे पहले तो आसिफ साहब मैं बेहद मशहूर हूँ कि आपने मुझे इनवाइट किया। वेलकम। और दूसरे सलाम सिंध टीवी के तमाम जितने भी हमारे आपकी टीम के मेंबर हैं, मैं सबका शुक्रिया बेहद अदा करता हूँ और सबको मेरा सलाम पहुँचे। सर, मैं एक्टिंग से वाबस्ता हूँ और मुख्तलिफ़ ड्रामों में मैं काम कर चुका हूँ, मुख्तलिफ़ चैनल्स पे कर चुका हूँ, और माशाल्लाह समझने कि एक्टिंग एक जुनून है, मतलब जुनून है। गुटखा कभी खाया है आपने? नहीं सर, सॉरी।
ये जो अभी डिस्कस कर रहे थे आप? मैं समझता हूँ पूरी बात हाँ, जो आप डिस्कस कर रहे थे, और बिल्कुल मैडम भी बजा फरमा रही हैं कि ये एक कैंसर है। देखिए हमारे पाकिस्तान में ये है कि हम कानून तो बना लेते हैं, लेकिन उस कानून को फॉलो करने वाला कोई नहीं है। अब ये गुटखा मावा बंद है, हाँ, लेकिन पूरे मुल्क में चल रहा है, तो इससे फ़ायदा किसको होता है? इससे फ़ायदा गुटके मावो वालों को होता है, क्योंकि जो चीज़ 20 रुपए की है फिर वो आपको 100 रुपए की बिल्कुल। मिलेगी। अब वो जो बैन करते हैं उसी टाइम ड्यूरेशन में जो है वो 100 से 200 तक चला जाता है, 400 तक भी लोग चला होते हैं। जाता है। और ये एक ऐसी लत है कि जिसको लग जाए ना, बहुत मुश्किल है छोड़ना। मैंने ऐसे लोग देखे हैं कि जो रात को सोते वक्त भी मुंह में गुटखा लेके सोते हैं, और पता नहीं इसमें डालते क्या है ये लोग, क्या चीज़ डालते वो हैं। बिल्कुल वो माउथ बिल्कुल बंद हो जाता है। आप इतने खूबसूरत बच्चे मैंने देखे बिल्कुल। हैं कि जब वो आपसे बात करेंगे, वो हंसेंगे, तो उनके आप दांत देखेंगे अल्लाह ना, माफ़ी दे। ओहो, आपका बात करने को दिल चले नहीं करता। हम अभी एक्टिंग पे भी आपकी आएंगे। मैं थोड़ा सा कॉमेडी एक जो है जेस्चर देना चाह रहा था, मैंने कहा थोड़ा सा फन भी हो जाए। जी, जी। तो गुटके का वो टॉपिक इसलिए मैंने छोड़ा, जी। और वो डायरेक्टर की मुझे इंस्ट्रक्शंस थी, तो क्योंकि कहते हैं कि वो कॉमेडी के लिए जो है थोड़ा वो लाफ्टर भी होना चाहिए। हाँ, बिल्कुल, ज़रूर, वो ज़रूर। रिक्वायरमेंट होती है, सेहत के लिए बहुत अच्छा होता है। हम मैडम रिहाना से भी हम गपशप करेंगे, लेकिन एक सॉन्ग की तरफ हम जाएंगे। सॉन्ग कोई ज़बरदस्त था, और पहला भी बहुत अच्छा था, और अभी भी बादल भाई बादल बरसाए आज। अपनी आवाज की लर्जिश पे तो काबू पालो, प्यार के बोल तो होठों से निकल जाते हैं, अपने तेवर को संभालो कि कोई ये न कहे, दिल बदलते हैं तो चेहरे भी बदल जाते हैं। हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, सिर्फ एक बार मुलाकात का मौका दे दे। हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह। मेरी मंजिल है कहाँ, मेरा ठिकाना है कहाँ, मेरी मंजिल है कहाँ, मेरा ठिकाना है कहाँ, सुबह तक तुझसे बिछड़ कर मुझे जाना है कहाँ, सोचने के लिए एक रात का मौका दे दे। हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह। अपनी आँखों में छुपा
रखे हैं जुगनू मैंने, अपनी पलकों पे सजा रखे हैं आंसू मैंने। मेरी आँखों को भी बरसात का मौका दे दे। हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह। आज की रात मेरा दर्द मोहब्बत सुन ले। आज की रात मेरा दर्द मोहब्बत सुन ले। कप कपाते हुए होठों की शिकायत सुन ले। आज इज़हार ख्यालात का मौका दे दे। हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह। भूलना था तो ये इकरार किया ही क्यों था। भूलना था तो ये इकरार किया ही क्यों था। बेवफा तूने मुझे प्यार किया ही क्यों था। सिर्फ दो चार सवालात का मौका दे दे। हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह। सिर्फ एक बार मुलाकात का मौका दे दे। हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह। कमाल 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 कमाल। बादल भाई अॼु तव्हां बाक़ाइदा भरसो पिया, अॼु लॻे तो कुछ दर्द सवायो हुआ। मैडम आप भी गहराई में चली गई। बहुत ज़बरदस्त था। अच्छा मैडम रिहाना, आपसे मैं गुफ्तगू करूँगा, लेकिन एक अभी टाइम हुआ जाता है शॉर्ट कमर्शियल ब्रेक का। सो व्यूअर्स कारे भी न वञो, इलाही सुठी कचहरी पाण करण वारा हूँ मैडम ख़ालदा खां, सुमरो साहिब खां ऐं मैडम रिहाना खां, ऐं ख़ासि करे जेके लेडीज़ आहिनि उहे ज़रूरु जेको आहे प्रोग्राम खे ॾिसनि। सो वरी तव्हां सां मिलूं था हिन ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक नाज़रीन। जी त असां वटि असांजी गुफ़्तगू सां गॾु असां म्यूज़िक बि जेको आहे सो ॿुधी करे लुत्फ़ अंदोज़ थियूं बि पिया ऐं असांजा होपफुली मेहमान भी थियनि पिया। सो मैडम रिहाना, हम आपकी तरफ अभी आ रहे हैं। एक बहुत ही अहमियत रखने वाला जो है इशू आजकल जो एक बर्निंग इशू चल रहा है, औरत को हैरेसमेंट का बड़ा सामना करना पड़ रहा है। कुछ हम ये तो ऑर्गेनाइज ये जो जॉब जो करती हैं, जॉब वाली जो औरतें हैं उनके साथ तो है ही है, लेकिन अभी रिसेंटली एक इशू रेज हुआ है जो है बहावल यूनिवर्सिटी, इस्लामिया यूनिवर्सिटी। उसके बाद एक यूनिवर्सिटी दूसरी भी वहाँ पे है जहाँ पे कुछ चंद नहीं, कुछ नहीं, लेकिन 100 भी नहीं, लेकिन हज़ारों की तादाद में औरतों को मतलब ब्लैकमेल किया गया है, हरासा किया गया है। तो आप इस जो है इतनी बड़ी ट्रेजेडी, मैं समझता हूँ ये इंटरनेशनल मतलब ग्लोबल एक इशू होना चाहिए, इसको आप किस तरह से देखती हैं, इसके लिए क्या करना चाहिए? ये लम्हा फ़िक्री है हमारे लिए। जी बिल्कुल सही बात आपने कही। मैं इसमें यही कहूँगी कि टेक्नोलॉजी जितनी एडवांस होती जा रही है, जितने उसके फ़ायदे हैं वहाँ पर उसका साइड इफ़ेक्ट अगर देखा जाए तो इन चीज़ों के अंदर बहुत ज़्यादा दिख रहा है।
मुझे दिन में काफ़ी बच्चियों की ऐसी कॉल्स आती हैं जो कि ना लॉयर के पास जाना चाहती हैं, ना पुलिस स्टेशन जाना चाहती हैं, और बाकायदा उनको ब्लैकमेल किया जा रहा होता है, उनके हैरेसमेंट की ये सारा सिस्टम चल रहा होता है, और वो लिटरली रो रही होती हैं कि हमारी किसी तरह जान छुड़ा दें, कि हमारे घर वालों को पता ना चले, हमारी इज़्ज़त पे बात ना आए, हमारे घर वालों की इज़्ज़त पे बात ना आए, बस किसी तरह से ऐसा कुछ हो जाए। 10-10 साल पुराने उनकी ऐसी चीज़ें निकाल कर उनको इस तरीके से ब्लैकमेल किया जाता है और इस तरीके से इस्तेमाल किया जाता है कि मैं किस बच्ची का मैं यहाँ नाम लेना चाहूँगी, ना उनके वो डिस्कस करना चाहूँगी, लेकिन बहुत ज़्यादा इस किस्म के मसाइल बिल्कुल हैं और उनका कोई सोल्यूशन बिल्कुल निकलना चाहिए। अगर मैं वुमेन एम्पावरमेंट के हिसाब से इसको अगर देखूँ और जिस कॉज पे हम काम कर रहे हैं, अगर मैं इस पर बात करूँ, अभी हम बात कर रहे थे इस तरह खुला के उसमें कि भाई खुला बहुत ज़्यादा शरह इसकी बढ़ रही है। देखिए खुला की शरह बढ़ रही है, बिल्कुल बढ़ रही है, लेकिन उसके पीछे की जो पेन है, जो तकलीफ़ है, जो औरत है वो जिस कर्ब से गुजर रही होती है, अगर हम उसको भी थोड़ा सा देखें कि वो पूरा दिन, अगर वो किसी के घर में काम करने वाली किसी मासी की भी मैं मिसाल दूं कि पूरा दिन वो जिस तरह से रुलती हुई और इन सारे मसले मसाइल, हैरेसमेंट के मसले मसाइल के और 10 किस्म की चीज़ें घर वालों को पता ना चले, वो अपने आप पे लेते हुए इतनी सारी चीज़ों को फेस करते हुए जब वो कमा के लेकर आती है, तो शौहर अगर नशा कर रहा है तो वो उससे वो पैसे छीन लेता है, उल्टे बदले में उसको मार मिलती है, दर्द मिलता है, बच्चे भूखे होते हैं। एक माँ चले अपनी वो मार का दर्द तो वो बर्दाश्त कर रही है, ज़ख्मों में उसको दर्द हो रहा है, लेकिन सामने जब बच्चा भूखा रो रहा है तो अपने से ज़्यादा वो उस बच्चे को फील कर रही होती है कि मैं अपना कलेजा किस तरह पका के मैं इस बच्चे को दे दूँ। मतलब इतने पेन के बाद मैं ये नहीं कहती कि खुला को आम करें या इस तरह से, अगर एक आदमी अपनी जिम्मेदारी को समझ ले, जो हुकूक हैं अगर वो सही तरीके से, तो कोई भी औरत नहीं चाहेगी कि एक बंदे के साथ उसने अपनी मौत जैसी तकलीफ, यानी कि बच्चा जनने वाली तकलीफ को उसके साथ उसने फेस किया है, इतने सारे मसले मसाइल देखकर उसके साथ टाइम अपना गुजारा है, वो उसको छोड़कर किसी और, क्योंकि बाहर भी वही दरिंदे बैठे हैं, बाहर भी वही सब कुछ है, उनको पता है कि क्या होगा, वो फिर अकेले ज़िंदगी गुजार नहीं सके, कोई और मिलेगा, उसका क्या चांस है कि वो अच्छा होगा कि नहीं होगा। तो अगर अपनी जिम्मेदारी को समझ लें, उसके हुकूक अगर पूरी तरीके से दे दे, तो मेरे ख्याल से इसको हम अच्छी तरीके से इसको सॉल्व कर सकते हैं और उसका सोल्यूशन मिल सकता है हमें। हाँ मैडम, तव्हां ॾे मां इहा अचां पियो, तव्हां ॾिसो त इहो जेको सो दिलि जा अमराज़ जेके आहिनि, इहे त ठीकु आहे, स्ट्रेस सां बि अचनि पिया, ऐं इहो हिकिड़ो जेको आहे सो असां वटि जेको डोमेस्टिक वायलेंस आहे, ख़ासि करे औरत जेको आहे सो इलाही सफ़र करे पई, ऐं मां असां पंहिंजनि घरनि में बि जेकॾहिं असां थोरो बिल्कुलु जेकॾहिं जीअं रियलिस्टिक माण्हू थी करे सम्झी अंडरस्टैंड करे, त वाक़ई औरत ते बर्डन आहे, ॿारनि जो बर्डन अलॻि आहे, सुबुह जो उथे थी ऐं उहो पंहिंजे ॿारनि खे तयारु करे थी, उनजी पंहिंजी लाइफ त बिल्कुलु ख़तमु थी वञे। सो औरत इन खे जेके तव्हां वटि अक्सर कहिड़ा केसिस अचनि पिया, माना छा मतिलबु उन्हनि खां स्ट्रेस जी कहिड़ी हूंदी आहे लेवल, छा प्रॉब्लम्स आहिनि बेसिकली औरत सां जेके इन्हनि खे दिलि जी बीमारियुनि ॾे मुब्तला था कनि? इकोनॉमिकली जेको डिटोरिएशन थिए थी, इहो अञा वायलेंस वधी वियो आहे अॼुकल्ह, ऐं इन में स्ट्रेस जे करे जेका डोमेस्टिक स्ट्रेस आहे, इन करे ब्लड प्रेशर जी शरह वधंदी थी वञे औरतुनि में। ब्लड प्रेशर वधियो माना कोलेस्ट्रॉल वधियो, कोलेस्ट्रॉल वधियो माना कि तव्हांजी शरयानियूं चौक थियूं दिलि जूं, त एंजाइना जा केसिस बि ॾिठा था वञनि त वधनि था। सही। अच्छा, हेरिडिटी में बि जेको आहे सो जेनेटिकली हा इहो आहे, तव्हांजे जेकॾहिं मदर या फादर खे प्री मेच्योर एज में, जीअं औरत खे जेकॾहिं 45 जी एज में आहे माउ खे, त उनजी बेबी जेको उहो माना जेनेटिक्स में काउंट थिए थो, अगरि 45 जी एज में जेकॾहिं प्री मेच्योर चइबो आहे इनखे, करोनरी आर्टरी डिज़ीज़ जेकॾहिं तव्हांजी माउ खे आहे, माना तव्हांजी जेका ॿी डॉटर हूंदी उनखे बि थींदी, उनखे मतिलबु चांसिस आहिनि, चांसिस। ठीकु आहे, उनखे मतिलबु फादर खे बि जेकॾहिं आहे कंहिं बि औरत जे, त प्री मेच्योर आहे, त उहो उन औरत खे बि थी सघे थो। अच्छा, हिकिड़ो हेल्थ जे हवाले सां हिकिड़ो क्वेश्चन जेको अक्सर मां जेको आहे जेके न्यूट्रिशन्स ॿुधाईंदा आहिनि कि बाबा जेको तव्हां जेको तेल इस्तेमालु था कयो, ऑयल जेको इस्तेमालु था कयो, कोई चवे थो त सरें जो जेको आहे सो तेल जेको हूंदो आहे उनखे कैनोला ऑयल बि चइबो आहे, या मस्टर्ड ऑयल चइजे, मस्टर्ड ऑयल, ठीकु आहे, पर इहो कोई चवंदो आहे त इहो मतिलबु इस्तेमालु करणु खपे, ठीकु आहे, ऐं कोई डिफरेंट माण्हू, पर इहो बि आहे कि असां जेकॾहिं पोइते वञूं इलाही, त असां इहो ॿुधंदा हुआसीं त माना जेको जानवरनि जी चर्बी आहे उन मां तेल जेको आहे सो उहो निकिरंदो, उन मां ई जेको आहे सो कुकिंग थींदी,
ऐं उहे माण्हू जेको आहे सो 100 सालनि जी उमिरि हूंदियूं ऐं कचा गिह खाईंदा, इहो ॿुधंदा हुआसीं। सो इन शइ खे कीअं तव्हां ॾिसंदो? हाणे असां हिनखे डिवाइड कंदासीं एनिमल फैट ऐं इहो ऑयल फ्रॉम जी इहो प्लांट्स। जेको असां वटि आयल आहे, जीअं सरयं जी तेल जी तव्हां मिसाल ॾिनी, प्लांट ऑयल आहे। अहिड़ी तरह तव्हांजो ओलिव ऑयल आहे, अहिड़ी मतिलबु सॼो प्लांट्स मां जेको तेल निकिरे थो उनखे असां बेनिफिशियल मतिलबु चवंदा आहियूं ऐं एडवाइस कंदा आहियूं। यस, घी, डालडा घी सिंपल मिसाल आहे। असां डालडा घीअ जो तेल चवंदा, डालडा जो चवंदा आहियूं त तेल इस्तेमालु कयो, पर घी न। उन जा ॿ क़िस्म आहिनि डालडा घीअ जा, डालडा वारनि जा। हिकिड़ो तेल, हिकिड़ो घी। घी जेको आहे सो हमेशह एनिमल फैट मां वठिबो आहे। हाणे अचूं था असां तव्हांजे ॿिए सुवाल ते। एनिमल फैट में मतिलबु जेको आहे सो हिकिड़ो मिल्क जे थ्रू अचे थो न, हिकिड़ो मां उन जी ॻाल्हि थो कयां कि चर्बी मां जेको आहे हा, त चर्बी मां एनिमल फैट मां इहो तव्हांजो घी ठहे थो। उहो सही आहे, ठहे थो, नो हेल्दी न आहे नो। ऐं जीअं हाणे असांजो सणभो आहे, जीअं मखण आहे, मखण ॿिए तरीक़े सां थो निकिरे, खीर मां था ठाहिनि न। मायोनीज़ आहे, तव्हांजो चीज़ आहे, इहो सॼो खीर मां थो ठहे। हाणे चर्बीअ मां ठहण वारो जेको डालडा घीअ जो मां मिसाल ॾिनो त अहिड़े क़िस्म जो घी ठहे थो। ऐं जेको देसी घी आहे उहो तव्हांजो मखण मां ठहे थो। ऐं हाणे असां कंपेयर कयूं था पुराणे ज़माने ते जे माण्हुनि में जेके वठंदा हुआ, ज़ाहिर उहे मखण वठंदा हुआ, उन मां ई जेको कुझु ठहंदो उहो कंदा। पर उन वक़्तु बाक़ी जेके हेल्दी लाइफ स्टाइल हूंदी उहा कीअं हूंदी? माण्हू वॉक कंदा हुआ, डिस्टेंस हलंदा हुआ पंहिंजे मंज़िल ते पहुचण जे लाइ। ऐं उन खां पोइ उन्हनि जी जेका बाक़ी जेके शयूं हूंदियूं, एतिरो उन्हनि में वसत न हूंदी त उहे रेड मीट वठनि। बिल्कुलु। हिकिड़ी शइ सां गॾु असां मतिलबु ॿियूं शयूं बि जेकॾहिं अनहेल्दी डाइट वठंदासीं त असांजो रेशो वधंदो। त उन वक़्तु रेड मीट वठण सां मूंखे यादि आहे ॻोठनि में कंसेप्ट हूंदो त ईद अल उज़ा ईंदी तॾहिं असांखे गोश्त मिलंदो। इहो कंसेप्ट हूंदो हो कंहिं ज़माने में। माण्हू घणो करे उन वक़्त ते मीट जो इस्तेमालु घणो कंदा हुआ। सो हेल्दी लाइफ स्टाइल जेका हूंदी उन्हनि माण्हुनि खे उन्हनि जो कम जी करण जी कैपेसिटी, वर्किंग कैपेसिटी जेका हूंदी, असां खां वधीक फिजिकल एक्सरसाइज तव्हां जो बि खाओ, बर्न आउट थी वियो। बिल्कुल बिल्कुल, थैंक यू सो मच। जी जैम साहब, हम आपकी तरफ आ रहे हैं, तो एक्टिंग में आपकी क्या मतलब है, क्यों आया एक्टिंग में, क्या आपको ख्याल आया? सर एक्टिंग जो है ना, हर बंदे का एक शौक होता है। एक्टिंग करने से नहीं होती। अगर आप चाहें ना कोई रोल करना चाहें, गेटअप के अंदर कुछ करना चाहें, तो वो ना चाह के भी आप अगर उसको पसंद नहीं कर रहे, आपको शौक नहीं, तो आप नहीं कर पाओगे। तो मुझे समझ लें कि एक जुनून है एक्टिंग का। मतलब अगर 1000 बंदा भी खड़ा है तो मैं अपने स्क्रिप्ट को देख रहा हूँ। नहीं, आपको देख के लग रहा है वाकई आप जुनूनी है बड़े। मैं अपने स्क्रिप्ट को देख रहा हूँ कि मुझे करना क्या है और डायरेक्टर को क्या चाहिए। अच्छा, अभी आप चलें, आप थोड़ा सा मतलब लाइव वो देख लें आपका जुनून। तो क्या कौन सा कैरेक्टर ऐसा है जो आप, जिसमें आप बिल्कुल समझते हैं कि मैं इन्वॉल्व होके दिखाऊंगा और मुझे लगेगा कि मैं नेचुरली परफॉर्म कर रहा हूँ, कॉमेडी हो या संजीदा हो, कोई सा भी ऐसा डायलॉग यूज करके? ऐसे एक्टर के लिए जो है ना, अगर ऐसा रोल आपने करवाना है तो उसके लिए आपको किसी को यहाँ बुलाना पड़ेगा। मैं हूँ ना, तो मैं हूँ ना, मुझसे बात करें। कोई भी आप डायलॉग वगैरह जो आपने ज़्यादा सही से रटा हुआ हो शीशे पे। मतलब मैं आपका बड़ा भाई हूँ और आप मेरे छोटे भाई हैं। ठीक है, ठीक है। और मुझसे गलती हुई है। आपसे गलती हुई? मुझसे गलती हुई है और मैं आपसे माजरत चाह रहा हूँ। यहाँ बात बड़े छोटे की नहीं हो रही, यहाँ बात गलती की हो रही है। ठीक है आसिफ साहब, आसिफ देखो, छोटा हूँ, आप साहब नहीं बोले। देखो आसिफ बेटा, बात ये है, मुझसे गलती हुई है, मैंने आपको बुरा भला कहा, तो मैं आपसे माजरत चाहता हूँ, सॉरी। तो ये जो आप कर रहे थे, ये एक्टिंग थी? ये एक्टिंग थी। अच्छा, ठीक है। इसमें जुनून कहाँ था? जुनून ये था कि फिर आप सामने आ जाए। तो सामने तो हूँ ना मैं। नहीं ऐसे नहीं, फिर खड़े होके पूरे प्रॉपरली एक गेटअप के साथ होता है ये। हाँ, ऐसे तो बैठ के तो ऐसे ही होगी।
आपको बैठ के अगर करना है तो खाली नहीं मुंह भाई, और आंखों के हम प्रेशर देख रहे मुझे हैं। डर लग रहा है, आप जुनून ये ना हो सकता है आप मुझे पकड़ के कहीं नहीं नहीं देखिए, आपको डॉक्टर आप करेक्टर को फॉलो करते हैं ना, तो आपको उस करेक्टर में हाथ भी पकड़ना पड़ता है, बैठना भी पड़ता है, उठना भी पड़ता है, सब चीज़ें करनी पड़ती हैं। अब मैं बैठ के आपने खाली बैठ के मुझे क्या करना है, अब मैं बैठ के बोल रहा हूँ ना, आपने मेरे चेहरे के और आंखों के हम प्रेशर देखने हैं। आप अभी एक्टिंग नहीं देख रहे, ये दो चीज़ें आपको देखनी है। तो अगर आपको एक्टिंग देखनी है तो एक्टिंग के लिए आगे एक्टर चाहिए। जो भी रोल आपको करवाना है किसी के साथ ही आप करेंगे ना, अकेले तो नहीं करेंगे। ये तो है, बिल्कुल है, ये बात तो अपोजिट तो होना चाहिए जी ना। बिल्कुल, जब भी होगा तो आपके रिएक्शन ऑटोमेटिकली चेंज हो जाएंगे। मुझे एक्टिंग आती नहीं ना जी तो आप थोड़ा सा मुझे कोई गुर बताएं, क्या मतलब होना चाहिए, एक्टिंग के बेसिक रूल्स क्या हैं, किस सर तरह से मैं वोकल क्वालिटी कैसी होनी चाहिए, किस तरह से डायलॉग डिलीवरी होनी चाहिए? डायलॉग डिलीवरी तो आपके स्क्रिप्ट के हिसाब से आएगी ना। अगर आप एक्शन कर रहे हैं या आप सीरियस कर रहे हैं या आप कॉमेडी कर रहे हैं तो वो तो आपके स्क्रिप्ट के हिसाब से होगी। कोई डायलॉग ऐसा दें अगर मैं कुछ परफॉर्म करूं आपके सामने। बिल्कुल, आप कुछ बोले तो मैं उसका डायलॉग देना। मैं तो लाइव चल रहा हूँ, मुझे डायलॉग तो मेरे पास है नहीं, स्क्रिप्ट भी नहीं है मेरे पास। चले कोई ऐसा आपका किरदार हो जो आपने किया हो? मैं आपको एक मशहूर फिल्म जो है मौला जट, हाँ मशहूर है, मरवा दिया यार। उस फिल्म का मैं आपको एक डायलॉग देता हूँ। मौला जट वो पुरानी वाली है जो रीमेक हुई है अभी? नहीं सर, पुरानी वाली। यार फिर तो राई मुझे साहब कुल्हाड़ी की। उठानी पड़ेगी। नहीं कुल्हाड़ी नहीं, ऐसे भी मैं आपको सर वो अभी उसी पिक्चर पे भी दूसरी पिक्चर बन रही है, हाँ। पुत्र मोले जट दा। पुत्र मोले जट। मोले जट दा। यार ये इनको क्या मतलब क्या है मिलता है, ये मतलब अजीब अजीब से नाम होते हैं सर ये ऐसा, ये एक पंजाबी कल्चर इसमें होता है। और ये इस पिक्चर के अंदर जो मोले जट के अंदर करेक्टर थे ना, सेम वही उनके बच्चे हैं जी। अब वो सुल्तान रईस साहब कर रहे थे मोले जट का, तो उनका बेटा जो है हैदर सुल्तान, इसमें वो बेटे का किरदार अदा करेगा। अच्छा, मुस्तफ़ा कुरैशी साहब थे, उनका बेटा इसमें मुस्तफ़ा कुरैशी साहब की करेगा। चले चले कैफी साहब थे। तो ये जो है ना वो पंजाबी फिल्मों में ना घोड़े में बैठ के भी जहाज पर रस्सी फेंकते नहीं। भाई मैंने वो फिल्म देखी थी, मतलब इतना दिखाओ कुछ हजम भी तो हो ना। और वो शान नमाज पढ़ रहा है, वो यूं गोली आ रही है। मैट्रिक्स अभी फिल्म नहीं आई थी जी जी। अब वो उस टाइम की जो मैट्रिक्स थी, मैंने शान की मूवी देखी थी। अब गोली आ रही है, यूं सलाम यूं किया उसने, तो ये गोली यूं से निकल गई। फिर जहाँ से गोली आई, फिर इन्होंने यूं सलाम फेरा, तो फिर यहाँ से गोली क्रॉस कर गई। ब्रश चल रहा था, हाँ, उसके बाद भी इतना सब्र है उसमें क्लैशनकोव के ब्रश में कि आराम से आया। वो स्क्रिप्ट में लिखा हुआ था। अच्छा, दूसरा ये था रिपीटर की जो फायर होता है ना मैडम, रिपीटर जो फायर हूंदो आहे, त जॾहिं वो चवंदा आहिनि रिपीटर जी गोली हलंदी आहे त उनजा छरा जेके आहिनि उहे माने फैलजंदा आहिनि। हे माने एॾा जवान मतिलबु एक्सपर्ट हूंदा, हे छा कंदा, कुहाड़ी उन्हनि जे हथ में हूंदी, पोइ माने जीअं क्रिकेट खेॾी बि आहे न, हीअं माने गोलियुनि खे रोकींदा। सो उन वटि एक्शन जेको आहे थ्रिल कंदो। ऐं हाणे ॾिसंदा आहियूं त चवंदा यार बचपन हो। सो फिल्म इंडस्ट्री के अंदर उन्हें में डेवलपमेंट आई है, डायरेक्टर फिल्म इंडस्ट्री बिल्कुल में हाणे बिल्कुल। डेवलपमेंट अच्छा हाँ बिल्कुल, कचहरी पंहिंजे हलूं था, हिकिड़ो फन बि असांजी माना जेको इंफॉर्मेशन शेयर कयूं था उन सां ज़रूरी आहे। म्यूज़िक भी गॾु हले। बादल साहब, दिल की सदा से लेते हो बतला दिया के यूं, दिल की सदा से लेते हो बतला दिया के यूं, आहन से मकनातीस को दिखला दिया के यूं, पूछा के चांद गहन में आता है किस तरह, सर के जुल्फ चेहरे पे दिखला दिया के यूं, पूछा कि ईसा ने मुर्दे जिलाए थे किस तरह, ठोकर से मेरी लाश को ठुकरा दिया के यूं, पूछा कि आशिक का दिल जलाते हो किस तरह, बाजू पकड़ के गैर का दिखला दिया के यूं। नई कंपोजिशन है। हमारी याद सताए तो
फिर चले आना। हमारी याद सताए तो फिर चले आना। कहीं करार ना आए तो फिर चले आना। हमारी याद सताए तो फिर चले आना। खुदा करे के बहारों में जिंदगी गुजरे। खुदा करे के बहारों में जिंदगी गुजरे। खिज़ां का खौफ सताए तो फिर चले आना। कहीं करार ना आए तो फिर चले आना। हमारी याद सताए तो फिर चले आना। हर एक शख्स है दुनिया में प्यार के काबिल। हर एक शख्स है दुनिया में प्यार के काबिल। किसी पे प्यार न आए तो फिर चले आना। किसी पे प्यार न आए तो फिर चले आना। कहीं करार न आए तो फिर चले आना। हमारी याद सताए तो फिर चले आना। हमारे हाल पे दुनिया को हंसाने वाले। हमारे हाल पे दुनिया को हंसाने वाले। तुझे ज़माना रुलाए तो फिर चले आना। तुझे ज़माना रुलाए तो फिर चले आना। कहीं करार न आए तो फिर चले आना। हमारी याद सताए तो फिर चले आना। मैडम हे पेशेंट अथव बादल राय, ठीकु आहे। मां पनो बि तयारु कयो आहे, ठीकु आहे। हिन खे दवा बि हिन जी ॿुधायो ऐं हिन जी फीस बि ॿुधायो ऐं हिन जो परहेज़ ॿुधायो। सुबुह खां आऊं दर्द में भरियो पियो आहे। हिनखे दिलि जी तकलीफ़ आहे। हाणे मूंखे ॿुधायो हिन छा कीअं हिननि खे ट्रीट कजे। हिननि खे पंहिंजी ब्रेक खां पोइ ब्रेक वठूं।
ब्रेक वठो सो व्यूअर्स केॾा न वञो टाइम थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वरी मिलूं था मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध वेलकम बैक नाज़रीन जी त असांजा महिमान वेठा आहिनि असां जेतिरी जॾहिं सुबुह जो टाइम हूंदो आहे ऐं मैडम दिलि जूं ॻाल्हियूं जेके तव्हां ॿुधायूं ऐं उहो बादल जे ते मज़ाक कयूं पिया ऐं वाकई म्यूज़िक बि जेको आहे सो हुनजो बि किथे दिलि सां कनेक्शन हूंदो आहे ऐं वाकई जेको असां मेडिकली मूंखे ख़बर न आहे पर इहो वाकई चवंदा आहिनि बाबा जॾहिं ॾुखायल माण्हू हूंदो आहे त ॾुख जा गाना ॿुधे थो ख़ुशी में आहे त उहे जॉयफुली मतिलबु मूड में गाना उहे ॿुधे थो हैप्पी सॉन्ग्स ॿुधे थो कल्चर सां प्यार करे थो कल्चरल सॉन्ग ॿुधे थो मूड्स इन डिफरेंट जेके दर्द वारा गाना आहिनि जेके ट्रेजेडी क्रिएट था कनि छा उन्हनि जो दिमाग़ ते दिलि ते असरु पए थो ऑलरेडी जिन माण्हुनि खे जेके माण्हू सफ़रा रहनि इन दर्द खां जीअं हे आहिनि त इन खे जेकॾहिं तव्हां अहिड़ा गाना ॿुधाईंदव त ज़रूरु हिनखे हार्ट अटैक थियण जो चांसिस हूंदा अॻिते हली ऐं इन स्ट्रेस जे करे जेकॾहिं अञा बि सिगरेट पीअनि था ऐं त अञा ई इन जा वधीक चांसिस थी था वञनि त इन्हनि खे हार्ट अटैक थिए म्यूज़िक जेका आहे सा हिकिड़ो योगा वांगुरु अथव जेकॾहिं तव्हां स्टीव म्यूज़िक ॿुधंदव त उहो तव्हांखे फ्रेश कंदी ऐं स्ट्रेस लेवल घटाईंदी तव्हांजो ब्लड प्रेशर घटाईंदी ऐं तव्हांजी दिलि ते सुठो इम्पैक्ट छॾे थी तंहिं करे म्यूज़िक खे कुझु कंट्रीज़ में योगा जो हिकिड़ो पार्ट मेडिटेशन में असां वटि कल्ह योगा वारो आयो आहे जेको असां दोस्त आहे तमामु बहितरीनु मन हो मैडम हाणे टाइम शॉर्ट आहे इलाही कचहरी करण जी तव्हां सां आपसे काफ़ी चीज़ें डिस्कस हम ये जो हमारे समाजी इशू हैं हेल्थ के इशूज़ हैं जितना हम इन पे बात करें वो कम है सो हमारे पास 2 घंटे में जितना हो सकता है हम वो करते हैं लेकिन मैडम छा मैसेज ॾियणु चाहींदो असांजे व्यूअर्स खे हेल्थ जे हवाले सां एक्चुअली पंहिंजे माण्हुनि खे एम्बिशियस जेके अॼुकल्ह वधंदी थी वञे उहा लेवल घटाइणु खपे जेतिरा असां वधीक एम्बिशियस हूंदासीं एतिरी असांखे लाइफ में भॼ डुक करणी पवंदी ऐं स्ट्रेस जो मतिलबु सामनो करणो पवंदो थैंक यू सो मच मैडम रेहाना मैडम आप क्या मैसेज दे सकते हैं मैं यही मैसेज दूंगी कि अपने घर की ख़वातीन की आप लोग इज़्ज़त करें क्योंकि बड़ी नाजों से पली हुई बच्चियाँ होती हैं इजी नहीं पलती हैं बहुत आसान नहीं होता अगर गरीब की बच्ची है तो माँ ने हमेशा आधी रोटी खाई होती है आधी उसको खिलाई हुई होती है मेहनत से पलती है वो एक बच्ची होती है जिसकी इज़्ज़त की हिफाजत में कई बेटे अपनी जान कुर्बान करने पे तुल जाते हैं कि इसकी इज़्ज़त पे बात ना आए और इसकी इज़्ज़त ख़राब ना हो तो बहुत वैल्यू रखी है अल्लाह ने इस औरत को बहुत बड़ा मकाम दिया है अपने घर की औरत की इज़्ज़त करें उसके हुकूक पूरे करें तो माशरे में बहुत सारा सुधार आ जाएगा थैंक यू सो मच थैंक यू जमशेद साहब तव्हां छा मैसेज ॾींदा नौजवान जे लाइ पैगाम आहे जेकी उन्हनि जी जिदोजहद आहे ह्यूमन राइट्स जे हवाले सां उहा पाकिस्तान जे आइन ऐं कानून जे मुताबिक़ करनि ऐं उहा ई जिदोजहद जेके आहे न कामयाबी ॾींदी ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे कि पंहिंजी तालीम ते तवजो ॾियनि अगरि तालीम ते तवजो न ॾींदा त तबाह थींदा बर्बादु थींदा असांखे सिंध खे असां बचाइण जो रुॻो हिकिड़ो ई तरीक़ो आहे सिंधी क़ौम खे कि पंहिंजी रिवायतूं अॻियां फैलाए थैंक यू सो मच आप क्या मैसेज देंगे सर नौजवानों को जो एक्टर्स हैं जो आना चाहते हैं या कुछ भी देना चाहें मैसेज एक्टर्स देखें अगर एक्टर्स के हवाले से आप कहेंगे तो एक्टर्स मतलब आजकल मीडिया ऐसे हो गया है और कि हर बच्चा हर इंसान समझने की अभी एक एक्टिंग ही कर रहा है हाँ। और एक्ट्रेस में भी आना चाहते हैं जी लेकिन एक्टिंग करना जो है एक्टिंग अगर ऐसे करनी होती तो सारी दुनिया ही कर लेती लेकिन ये है कि ये एक्टिंग जो है ना ये शौक से होती है और एक बात ये है कि एक्टिंग बहुत मुश्किल होती है इसमें आने का टाइम होता है जाने का कोई टाइम नहीं होता सही चले बहुत शुक्रिया और आपके मैसेजेस जो हैं लोगों तक पहुंच चुके होंगे जो सुन रहा है हमारे और जाते जाते किसकी डायरेक्टर साहब की फरमाइश है कि गाना मैं गाऊं और आप मेहमान हैं आपको बर्दाश्त करना होगा हमें भी ठीक है क्योंकि मैंने आपने बोला कि वो बादल ने सारे सैड सॉन्ग्स सुनाए तो मैं जो अभी थोड़ा सा इसको थोड़ा रोमांस और हैप्पी मूड में शेख अयाज की पोइट्री उसको गाना चाह रहा हूँ सो हे तव्हांजे लाइ दवा बि अथव उडरी थक जी
पवंदे उडरी उडरी थुकजी पवंदे केसां तो जो प्यार केसां तो जो प्यार चंद्र न जो यार पखियड़ा चंद्र न जो यार चंद्र न जो यार पखियड़ा चंद्र न जो यार जन्नत चाहे दोज़ख चाहे हो जन्नत चाहे दोज़ख चाहे छदे ये विचार मिठड़ी मिठड़ी निंद्र पिरिय जे मिठड़ी मिठड़ी निंद्र पिरिय जे पासे में कर यार पासे में कर यार चंद्र न जो यार पखियड़ा चंद्र न जो यार आई सांझी मोटा मांझी हो आई सांझी मोटा मांझी माठी थी मंझधार आऊं कंधियते वेठो सोचा कंधियते वेठो सोचा काई सुध न सार काई सुध न सार चंद्र न जो यार पखियड़ा चंद्र न जो यार चंद्र न जो यार चंद्र न जो यार चंद्र न जो यार चंद्र न जो यार। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।